ॿोॾ मुतासिर ज़ाल मुड़स फौती ॿारड़ीअ जो लाश खणी SSP दादू वटि पहुची विया आहिनि। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। दादू मां KN शाह जी ॿोॾ मुतासिर ॻोठाणे जी 2 ॾींहं अॻु ॼावल धीअ मुबैना तौर इलाज न थियण सबबि फौत थी वई आहे। ॿोॾ मुतासिर ज़ाल मुड़स फौती ॿारड़ीअ जो लाश खणी SSP दादू वटि पहुची विया। ताज़ो ॼावल ॿारड़ी इस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में दाख़िल हुई, पर संदसि इलाज न कयो वियो, जंहिं सबबि हू फौत थी वई। नाज़रीन, SSP खे शिकायत पिणु कई वई आहे। SSP दादू औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ वारी सेल जे इंचार्ज बेनज़ीर जमालीअ खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर अशफाक मलिक। जी अशफाक मलिक, अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कंदा। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿारनि जे वार्ड में बेगोदेरी जा रवासी आहिनि। ॿोॾ मुतासिर मुख़्तियार खोसो, उनजी जेका मासूम ॿारड़ी आहे उहा अॼु फौत थी वई आहे। उहा मासूम ॿारड़ी जो लाश खणी SSP दादू ऑफिस पहुची विया। उन्हनि SSP दादू खे इहा शिकायत कई त ॿारनि जे वार्ड में संदसि मासूम ॿारड़ी जो इलाज न कयो वियो, जंहिंजे करे उहा तड़पी फौत थी वई। SSP दादू आहे अब्दुल ख़ालिक पीरज़ादो जे वाक़े जो नोटिस वठी वुमेन थाणे जी SHO आहे बेनज़ीर जमाली खे मुकम्मल इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम कयो आहे। ऐं SSP दादू उन मुतासिरनि खे इहा ख़ातिरी कराई आहे त अगरि डॉक्टरनि जी इंक्वायरी में लापरवाही निकिती त उन्हनि जे मथां केस दाख़िल कयो वेंदो। जी ठीकु आहे अशफाक, वॾी महिरबानी तफ़सीलात ॾियण लाइ।